नौशरो फिरोज में मुख्य आज़ादी की तकरीब कम्युनिटी हॉल में थी। इन मौके ते डिप्टी कमिश्नर डॉक्टर वसीम अली, चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल अब्दुल सत्तार अब्बासी, SSP नौशरो फिरोज गुलाम मुर्जा भुट्टो क़ौमी झंडो फड़कायो। स्काउट ऐं पुलिस जे चाक ऐं चौबंद दस्ते खेनि सलामी पिण ॾिनी। असां सभु पंहिंजे फ़ौज सां पंहिंजे वतन जे हर दिफ़ा शोबे में हर जॻह ते पाण में ॿधीअ में आहियूं। असां बि आज़ाद क़ौम आहियूं ऐं आज़ाद क़ौम जियां सोचूं था ऐं आज़ाद क़ौम जियां असीं बि अॻिते वधणु चाहियूं था। कम्युनिटी हॉल जी मुख्य तकरीब में मुख़्तलिफ़ सरकारी तोड़े ख़ानगी स्कूलनि जे शागिर्दनि मिली नगमा गाया ऐं आज़ादीअ जे ॾियारे जे सिलसिले में तकरीरूं पिण कयूं। आज़ाद कौम में जिनकी सोच आज़ाद हो, जिनको अपनी आज़ादी का एहसास हो, उनको कोई शिकस्त नहीं दे सकता। जेके असांजे बुज़ुर्गनि असांजी क़ुर्बानियूं ॾिनियूं उन खां वधीक ऐं उहे नेचर जा ख़तरात हाणे बि लाहा कान। त इन करे बराए महिरबानी अवाम पंहिंजे सराउंडिंग जो आगाह रहे, बाख़बर रहे। आज़ादीअ जे ॾियारे ते चूंडियल नुमाइंदनि ऐं ऑफिसरनि कम्युनिटी हॉल जे अंगण ते बूटा पिण पोखिया। मुख्य तकरीब दौरान नुमाया कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे डिप्टी कमिश्नर, चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल ऐं ॿियनि इनाम ऐं मेडल पिण ॾिना। कैमरामैन रिज़वान अहमद सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध TV न्यूज़, नौशरो फिरोज़।